जुडो वेझो मॉडल विलेज जो दर्जो रखंदड़ ॻोठ टंडो कोलाची जो लिंक रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे। त ॿी तरफ़ मज़कूरा रोड ते थरकोल प्रोजेक्ट खे पाणी सप्लाई करण लाइ ठाहियल वाह जी मोरी खे इंजीनियर जी ग़लति प्लानिंग सबबि रोड खां 8 फुट मथे ठाहियो वियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में मक़ामी रहवासिन, सोशल वर्कर अरफान अली कोलाची, एडवोकेट लतीफ़ कोलाची, डॉक्टर करीम बख्श कोलाची, एडवोकेट जावेद जबार कोलाची, मुरीद खान कोलाची, नूर हसन कोलाची ऐं ॿियनि ॿुधायो त तबाह थियल रोड ऐं मोरी सबबि ॿिटे अज़ाब में मुब्तला आहियूं। असांजो ॻोठु हिकु मॉडल विलेज आहे। हिते हायर सेकेंडरी स्कूल, कॉलेज, सिहत मर्कज़, पुलिस फोर्स समेत हर सहूलियत आहे। हिन ॻोठ जी आबादी हज़ारे माण्हुनि ते मुश्तमिल आहे, पर हिते सभ खां वॾो मसइलो रोड जो आहे। रोड हंधा हंधा टुटी तबाह थियल आहे। ॿिए तरफ़ थरकोल प्रोजेक्ट तहत पाणी जो वाह ठाहियो वियो आहे। 2015 में इन रोड ते हिकु मोरी ठाही वई, जेको इंजीनियर जे ग़लति प्लान सबबि रोड खां 8 खां 10 फुट मथे आहे। मोरी जे ॿिन्ही पासनि खां फ़क़्ति मिटी जी भराई कई वई आहे। लेवल न हुजण करे हिते केतिरा ई हादसा थी चुका आहिनि, त ॿिए पासे मोरी जे कम में रिकॉर्ड करप्शन कई वई आहे। नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि मोरी 5 साल अंदरि टुटी पई आहे, जंहिं सबबि हज़ारे ॻोठाणनि जो शहर खां राब्तो कटियल आहे। असां बार बार इंतिज़ामिया खे शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर केर बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी रोड जी मरम्मत कराए मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में मेन मीरपुर खाद रोड ते धरणो हणी सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। एच आर जेडियो न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो एच आर जेडियो न्यूज़।